ॿिए शहर लॻ सुल्तानी वाह ते पुल जी ज़ुबून हाली अवाम लाइ वॾो मसइलो बणिजी वई, जॾहिं त ॾेई वाया डिगली रोड ते तामीराती काम तेज़ी सां जारी आहे, पर ठेकेदार पुल जी मरमत करण बदिरां सिधो संओं रोड जा पथर विछाए रहियो आहे, जेको मुस्तक़बिल में वॾनि हादसनि जो सबबु बणिजी सघे थो। इलाइक़े वासियुनि मूजिबि पुल जी कमज़ोर हालत सबबु अॻेई केतिरा हादसा थी चुका आहिनि, पर इंतिज़ामिया इन अहम मसइले ते को बि ध्यानु न पई ॾे। मक़ामी रहवासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते सुल्तानी कैनाल ते नई बुर्ज जी तामीराती कमु कयो वञे, उन खां पोइ रोड जी ॿारी जो कमु मुकमल कयो वञे, जी अवाम खे महफ़ूज़ सफ़र जी सहूलियत मिली सघे। शहरनि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं फौरी तौर ते क़दम न खयां विया त नतीजे में ख़तरनाक हादसा पेश अची सघनि था, जिन जी ज़िम्मेवारी लाॻापियल इख़्तियारनि ते हूंदी। रिपोर्ट मुश्तबा खोसो, ॾेई शहर, सोशल मीडिया सेंटर सिंध।